जय राम जी की जय झूलेलाल। राजा सिंधी वरी तव्हां सां गॾु आहे। प्रॉब्लमूं एतिरियूं आहिनि, छा कजे। पाण जेको सिंधियुनि जे मथां वीडियो ठाहियो, जय झूलेलाल, असांजा हिकिड़ो मित्र जेका असां सुञाणंदा कान्हे पर कमेंट्स आहे उन्हनि जा, आलवानी आहिनि, अनिल आलवानी करे, हिम्मतगढ़ में। उनजो चवणो आहे कि सिंधियुनि खे 10 सोसाइटियुनि मां 9 सोसाइटी में मकान कान मिलंदो आहे। जय राम जी की, हर हर मोदी, घर घर मोदी। सिंधियुनि खे हिम्मतनगर में 10 सोसाइटी मां 9 सोसाइटी में मकान कान था ॾियनि, छोकी सिंधी आहे। अञा बि सिंधी सम्झंदा कान। अरे मुंहिंजी सिंधी भाउर, तव्हांजो देवता झूलेलाल भॻवानु आहे। झूलेलाल भॻवानु, ईष्ट देवता झूलेलाल भॻवानु। तव्हांजा संत कंवरराम आहिनि, तव्हांजा संत लीलाशाह महाराज आहिनि। सम्झो, केरु सिंधी ॾिसो त वाहिगुरु वाहिगुरु पियो करे, केरु सिंधी ॾिसो राधा स्वामी पियो करे, केरु सिंधी ॾिसो अलाए किथे वियो वञे, अलाए घणा पंथ थी विया आहिनि, हरिओम पंथ, वरी टेऊंराम पंथ, वरी अलाए कहिड़ो पंथ, सम्झण में कान थो अचे। एतिरा सिंधी भटकी जो विया आहिनि। छो सिंधी अॼु दुखी आहिनि ख़बर अथव? छो सिंधियुनि जी वैल्यू कान्हे? हैं, सिंधियुनि खे मकान कान था ॾियनि। ॾाढी ॾाढी बुरी ॻाल्हि आहे। अॼु छा थी पियो आहे सिंधियुनि खे? छो सिंधी भटकी विया आहिनि? साईं बाबा जे मंदर में वञनि। तव्हांखे ख़बर आहे साईं बाबा जो नालो छा आहे? ख़बर अथव? कान ख़बर अथव? आहे न, दान पेटी पई वञनि, माण्हू हुन मां घर पिया हलाइनि। हलाइनि पिया घर पंहिंजा, सम्झा, घर पिया हलाइनि पंहिंजा। टेऊंराम मंदर में पिया वञनि, छा पिया करनि? उहे धंधो ई था करनि पिया, छा पिया करनि? राधा स्वामी पिया वञनि, छा कंदो आहे राधा स्वामी? हैं, ख़ुदि त कारुनि में घुमंदो आहे, बंगलनि में घुमणु ईंदो आहे, अरबपति आहे। छा कंदो आहे राधा स्वामी? हैं, BMW कारूं, मर्सिडीज़ कारुनि में घुमंदो आहे, कारपेटनि ते हलंदो आहे। राधा स्वामी तव्हांखे खाराईंदो? अरे दादा, जय राम जी चओ, जय झूलेलाल चओ, जय झूलेलाल चओ, तॾहिं सिंधी जी वैल्यू थींदी, तॾहिं सिंधी हिमत वधाईंदो। ही वाहिगुरु वाहिगुरु न चओ, जंहिंखे चइणो आहे उहो चइनि पिया न। असां सिख भाई आहिनि न, हैं, चइनि पिया न। असां बि मञंदा आहियूं गुरू खे, गुरुद्वारे में वेंदा आहियूं असां। पर तव्हांखे पंहिंजो पंथ थोरी घबराइणो आहे। सिंधी सभिनी खे मञंदो आहे। सिंधी अजमेर में दरगाह ते बि वेंदो आहे, कोई मना कान थो, वञो भले। पर तव्हां झूलेलाल खे छो छॾे छॾियो आहे? झूलेलाल भॻवान खे छो छॾे छॾियो? ही त ॿुधायो। अरे सभिनि खे नमस्कार कयो, पर हिकु रखो, झूलेलाल भॻवानु पंहिंजो ईष्ट देवता। जय राम जी की।